झोल झली जे वक्त मिटाई झोल झले, झोल झली जे वक्त मिटाई झोल झली, हो झोल झली जे वक्त मिटाई झोल झली जे वक्त मिटाई। खूब तिरंगा रंग हजारो यार तिरंगा हज़ार। मेहर शहर में वधंदड़ बदअमनी समाजी बुराइन के ख़ात्मे लाइ शहरी इतिहाद मेहर के चेयरमैन नियाज़ अली बरोड़ी जे अॻुवाणी में सियासी समाजी शहरी वापारी मज़हबी कॉमपर्स जमायतुनि पारां इंडस हाईवे ते लॻल धरणो अॼु ॿिए ॾींहुं में दाख़िल थी वियो। इंडस हाईवे ते लॻल धरणे में JUI अॻुवान नासिर महमूद पिणु गुज़िरियल राति मेहर पहुतो हो। संदसि जे जमायत हिन महिल ताईं लॻल धरणे में मौजूदु आहे। इंडस हाईवे ते लॻल धरणे सबबि कराची हैदराबाद लाड़काणो ॾांहुं ईंदड़ वेंदड़ गाॾियूं भेजी वयूं। हज़ारे मुसाफ़िर इंतहाई परेशानी खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। इन्ही धरणे में सिंध जो मशहूर फ़नकार सूफ़ी ख़ालिद भट्टी भी क़ौमी गीत ॻाए पंहिंजे इज़हार यकजहती कई ऐं मेहर में अमन बहाल कयो। शेरनि जो साथ ॾियो जा गीत ॿुधाए। हिन मौक़े ते लॻल धरणे में मौजूदु माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त चोर SSP आहे प्लस में एस एच सभु चोर आहिनि हिते सभु चोरनि सां मिलियल आहिनि ऐं उन्हनि जे नाकानूनी जे करे सॼो शहर ॾिसो था तव्हां पाण रोज़ धरा लॻा पिया आहिनि। इहे सभु माण्हू असां हिते अहिड़ी करे स्टार्ट कयो आहे त SSP खे हितां हटायो वञे ऐं हिते करप्ट ऐं चोर SSP जेके रखिया अथनि SH इहे हटाइनि असांजे शहर में अमन अमान कनि। जेसि ताईं इहे जेके धाड़ा फुरू चोरियूं थियनि इहे वापसि चोरियूं न थींदियूं SSP ट्रांसफर न थींदो असांजो इहे स्टार्ट जारी रहंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।